बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। रियल इश्यूज़ में इरफान अली बुगे तरफ़ां भलीकार। नाज़रीन, 27 मई ते सिंध जो एक वधीक नौजवान मुक़ाबलो ॼाण आहे पुलिस मारे छॾियो। सदाम लाशारी जेको ठुल जो रहवासी हो, चयो वञे थो त हू समाजी वर्कर हो ऐं ठुल शहर अंदरि जेके समाजी बुरायूं आहिनि उन्हनि ख़िलाफ़ु आवाज़ु उथारींदो हो, पर पुलिस उनखे ॾोहारी ॼाणाए रही आहे ऐं 13 केस ज़ाहिर कया विया आहिनि। ख़ुदि जेको पुलिस जो मौक़िफ़ आहे उन में तकरार आहे, मुक़ाबले जी जेका FIR आहे ऐं मुक़ाबले बाद जेको प्रेस रिलीज़ जारी थी उन में पिणु तकरार आहे। बहरहाल सदाम लाशारी जे क़त्ल ख़िलाफ़ु सॼी सिंध सरापा एहतजाज आहे। ख़ासि तौरु उत्तर सिंध में सख़्तु रद्द अमल साम्हूं आयो आहे। सोशल मीडिया ते हिन मामले खे तमामु घणो खंयो पियो वञे। पहिरीं तव्हां ॾो असां हिकु रिपोर्ट पेश कंदासीं, असांजी रिपोर्टिंग टीम जंहिंमें सौदागर बुरडो ऐं सुहेल बंगलाणी हिकु रिपोर्ट तयारु कई आहे। पहिरीं हीअ रिपोर्ट ॾिसूं था, जंहिंखां पोइ हिन मामले जो वधीक जाइज़ो वरितो वेंदो। पुलिस फायरिंग में मारिजी वियल ठुलवासी नौजवान सदाम लाशारी जे पीरसन वालिद मुग़ल लाशारीअ लाइ उनखां वधीक सदमो ॿियो कहिड़ो हूंदो जो संदसि अकेले पुट खे बेदर्दी सां क़तलु करे खांउसि अकेलो सहारो खसियो वियो आहे। छा कयां मां, बसि मुंहिंजो छोकिरो जेको सहारो उहो वियो हलियो। मक़तूल नौजवान सदाम लाशारीअ खे 3 मासूम ॿार आहिनि। हिननि मासूम ॿारनि खे त ख़बर ई नाहे त संदन छपर छांव संदन वालिद खे पुलिस मुक़ाबलो ॼाणाए मारे छॾियो आहे। हिननि ॿारनि खां सहाफ़ी जॾहिं सवाल पुछनि था त अव्हांजो वालिद काॾे वियो, त ही ॿार जवाबु ॾियनि था त संदन बाबा हज ते वियो आहे। सरकारी सिस्टम ऐं पुलिस खाते लाइ ही वाक़ियो ॿियनि अनेक वाक़ियनि जीअं मामूल जो वाक़ियो आहे, पर सदाम लाशारीअ पुॼाणा संदसि घर ते क़यामत बर्पा थियल आहे। हिकु ग़रीबाणे घर खे हलाईंदड़ अकेलो सहारो पुलिस फायरिंग में मारिजी वियो। संदसि पुॼाणा संदसि 3 ॿारड़ा यतीम बणिजी चुका आहिनि। संदसि 80 वरहनि जे वालिद ऐं संदसि भेनरुनि लाइ ज़िंदगी हिकु लम्हे में ज़हर बणिजी चुकी आहे। सदाम लाशारी जे मौत बाबति पुलिस जे मौक़िफ़ खे संदसि पोस्टमार्टम रिपोर्ट पिणु ग़लति करार ॾिए थी। पुलिस जो मौक़िफ़ हो त सदाम खे संदसि साथियुनि जे पिस्टल जी गोली लॻी आहे। पोस्टमार्टम रिपोर्ट में ॼाणायो वियो आहे त सदाम खे 4 गोलियूं लॻल आहिनि, जेके 2 सीने में ऐं 2 गोलियूं जिस्म जे ॿियनि हिसनि में लॻल आहिनि, जेके पिस्टल जूं न पर राइफल जूं आहिनि। होॾां मक़तूल सदाम लाशारी जे वारसनि IG सिंध पारां मामले जी इंक्वायरीअ लाइ जोड़ियल पुलिस कमेटी खे रद्द कंदे सदाम जे क़त्ल जी अदालती जांच जो मुतालबो करे छॾियो आहे। असां सिंध पुलिस जी कहिड़ी बि कमेटी खां कहिड़ी बि कार्रवाई खां असां उन्हनि मां मतिलबु मुतमइन न आहियूं। असांजी इल्तिजा आहे, असांजी अपील आहे, असांजी कोर्ट जे ज़रिए इंक्वायरी कराई वञे असांजे भाउ जे मर्डर जो। पिस्टल हथ में रखी जंग में उछले विया आहिनि। हाणे SSP साहिबु समीर नूर चन्ना साहब, तव्हां फरमायो था कि सदाम, कल्ह तव्हां चयो त सदाम जे मथां FIR जी हेॾी सारी तव्हां लिस्ट कढी आहे। अच्छा, मुंहिंजी चीफ जस्टिस साहब खे अपील आहे, हाई कोर्ट खे मुंहिंजी अपील आहे, सुप्रीम कोर्ट खे अपील आहे मुंहिंजी, त तव्हां इंक्वायरी करायो त इहे केस सदाम जे मथां हुया कहिड़ी नोयत जा हुया। को खूनी हुयो, धाड़ेल हुयो, फुर जा हुया, धाड़े जा हुया, मर्डर जा हुया। तव्हां उहा इंक्वायरी करायो हा। अगरि मुंहिंजे भाउ जे मथां केस बि दाख़िल तव्हां कयो SHO सिटी तुल, त पोइ तव्हां हुनखे कोर्ट जे हवाले कयो आहे। तव्हां छो असांजे भाउ खे राति जो 11 बजे इनकाउंटर करे हिकिड़े जंग में उछले, हुनजे हथ में पिस्टल मुंहिंजे मासूम मुंहिंजे शहज़ादे भाउ खे ॾिनो? छो, कहिड़ो तव्हांजो ॾोह के तव्हांजा 5 बचा एतिरा न आहिनि? तव्हांखे एतिरी हिमत आहे न, ताक़त आहे न, कचे जे ॾोहारियुनि सां वञी विड़। SSB ऐं इहे SHO जेके विहारिया अथनि वाठा,
कुर्सियुनि ते वेठा आहिनि। कुर्सियुनि जो फ़ाइदो एतिरो वठो था, तव्हां मासूमनि जी जान वठो था। असांखे त पंहिंजो हाणे हिकिड़ो कज़न आहे, हिकिड़ो भाउ आहे सिकील थो, असांजो वाहिद सहारो, असांजो ख़ानदान जो हिकिड़ो ई छोकिरो, असांखे त ख़तरो आहे, असांजे इन छोकिरे जी जान खे बि ख़तरो आहे, असांजे बचनि खे ईअं ई माराईंदा रहंदा कुहाईंदा, असांखे त इन जी जान जो बि ख़तरो आहे। असां चुप करे न वेंदासीं, हाई कोर्ट ताईं, सुप्रीम कोर्ट ताईं, IG सिंध ताईं, उन्हनि जी ऑफिस जे आॾो अॻियां वञी असां धरणो हणंदासीं, असां भेनर पाण खे साड़ींदासीं बि सही। न रुॻो मक़तूल सदाम लाशारी जा वारिस पर ठुल जा सियासी समाजी अॻवान, वकील बिरादरी, सहाफ़ी ऐं सान्यावन शहरी पिणु इहो मुतालबो करे रहिया आहिनि त हिन मामले जी सेशन जज जी निगरानीअ में अदालती जांच कराई वञे। असांखे इन क़तल जी अदालती जांच घुरिजे, जंहिंजी सुपरविजन जनाब सेशन जज साहब जी निगरानी हेठि असां चाहियूं था, ऐं घटि में घटि 2 सिविल जज साहिबान जेके आहिनि उहे इन इंक्वायरी में शामिलु हुजनि। ऐं हीउ हिकु अदालत खां मथां क़तल आहे, ऐं अहिड़ा 2 वाक़िया अॻ में बि तालके ठुल में गुज़री चुका आहिनि, जंहिंमें हिकिड़ो वाक़ियो मुनीर अहमद सरकी वारो ऐं ॿियो शफ़ी मोहम्मद उर्फ़ शफ़ू सरकी वारो। इहे वाक़िया असांजी अॻियो मिसाल आहिनि त उन्हनि क़तलनि खे ईअं ई FIRनि जे अंदरि आणे हज़म कयो वियो। शहीद सदाम लाशारी वो पुलिस कस्टडी में हुयो, इहा सॼी जान ऐं ख़बर आहे, सॼी दुनिया ख़बर आहे। पुलिस कस्टडी में हुयो, पुलिस कस्टडी में हुनजो मर्डर कयो वियो आहे बिला जवाब। इलाही इहो चयो पियो वञे त जेको आहे पुलिस हुनजे वारसनि खां पंहिंजो 10 लख रुपया जेको आहे त रिश्वत तलब कई आहे। SSP शिकारपुर ऐं SSP लाड़काणो जी निगरानी में हिकिड़ी पुलिस इंक्वायरी कमीशन जोड़ी आहे, जेका 3 ॾींहंनि में रिपोर्ट ॾींदी। उनखां अलावा पंहिंजो सिंध ह्यूमन राइट्स कमीशन जे सरबराह इक़बाल लेथो साहब बि इन ॻाल्हि जो सख़्ती सां नोटिस वरितो आहे, ऐं 12 जून ते पंहिंजो SSP जैकाबाद खे रिपोर्ट समेत तलब बि कयो आहे। पर वारसनि ऐं शहरनि ऐं ऑल पार्टीज़ कॉन्फ्रेंस जे सियासी, समाजी ऐं मज़हबी अॻवाननि इन पुलिस जी इंक्वायरी खे मुकमल तौर ते रद्द कयो आहे, ऐं हुननि इहो मुतालबो कयो आहे त चीफ जस्टिस सिंध हाई कोर्ट जनाब अहमद अली शेख साहिब खां हिकिड़ी जुडिशियल इंक्वायरी मुक़ररु कई वई, जंहिंजो सरबराह पंहिंजो सेशन जज जैकाबाद हुजे। साईं SSP जैकाबाद हो त उन जो बाज़ू आहे न, जेको माना पंहिंजो SHO त उन खे बचाइण लाइ त पंहिंजो हर रुपो इस्तेमालु कंदो। बाक़ी हाणे तव्हां ॾिसो सदाम लाशारी जेको आहे त 1996 में उनजी पैदाश आहे। माण्हू उहो कहिड़ो नंढो ॿारु हथियार खणी ऐं तव्हांजो रोड ते बीहंदो, अगवा कंदो, फुर हणंदो, धाड़ा कंदो। हे सरासर नाजाइज़ी आहे। न त पुलिस वारनि हरू भरू हिकिड़ो ग़रीब माण्हू ॾिसी करे उन खे बेवाजिबी क़तल करणु त हिकिड़ो इंसानियत जो क़तल आहे न। सिंध जा माण्हू साईं, सिंध जा माण्हू उथनि, रोडनि ते बीहनि, एहतजाज कनि, धरणा कनि। कल्ह जेको आहे त अॼु सुभाणे सदाम हुयो आहे त इन जाइ ते वरी अञा ॿिया माउ जा जेके आहिनि उहे कूंदर कुसबा। जेतिरे ताणी असां सिंधी क़ौम सुता पिया हूंदासीं, होटलनि मां जान न छाराईंदासीं, तेतिरे ताणी त पोइ इहो हलंदो। हाणे ॾिसिजे त सिंध वासियुनि जे सख़्तु एहतजाज खे अदालती निज़ाम ऐं सरकारी इख़्तियारियूं मान ॾियण लाइ हिन मामले जी शफ़ाफ़ जांच कराए मुलविस किरदारनि खे कानून जे कटहरे ताईं पहुचाइनि थियूं या न। ॾिसिजे त हीउ मामिलो कहिड़ो रुख़ इख़्तियार करे थो। हिते वक़्तु आहे ब्रेक जो। ब्रेक खां पोइ कुझु ॿियनि मामलनि जो जाइज़ो वठंदासीं। ॾिसंदा रहो रियल इशूज़।